हेलो एंड वेलकम टू द डियर डिसेंट। अज पाण पढ़ंदासीं मैथ्स में हर छो जो जवाब है, यानी जेको भी छो है उन जो जवाब है। जी पाण a प्लस बी स्क्वायर पहिरियां हिन जो फार्मूलो रटे चुका आहियूं। कई दफ़ा पाण फार्मूलो यादि करण जी कोशिशि बि कई है। सिर्फ़ु पाण खे ग्राफ जे थ्रू पाण सम्झंदा आहियूं त हीअ असल पाण कॾहिं हिनखे इहो सम्झंदा आहियूं। हीउ फार्मूलो काफ़ी दफ़ा पाण रटण जी कोशिशि कई है त ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर, इहो पाण खे यादि रखिणो। यानी इहो स्क्वायर छा जो ए प्लस बी जो, हिनखे ग्राफ जे तौर ते पाण कॾहिं बि न सम्झासीं। अचो त अॼु सम्झूं त ग्राफ कहिड़े तरीक़े सां ठहंदो ऐं सॼो जेको फार्मूलो हो कहिड़े तरीक़े सां ग्राफ ते पाण कढी सघंदासीं। अचो सिखो। पहिरीं पाण स्क्वायर ठाहियूं। स्क्वायर यानी चौकुंडो हूंदो स्क्वायर, चारई कुंडूं बराबरि हूंदियूं। ये पाण स्क्वायर ठाहियोसीं। हाणे छा कंदासीं, ए रखंदासीं हिते ऐं हिते बी रखंदासीं। स्क्वायर जे थ्रू पाण ए बी लॻाईंदा वेंदासीं, ए बी ऐं हितां पाण खे ए ऐं बी लिखणो आहे। हिते बि पाण ए ऐं बी लिखंदासीं। हाणे ही पाण में मैच कराईंदासीं। हाणे ॾिसो त पहिरियों जेको स्क्वायर है पाण जो, यानी पहिरियों नंढो स्क्वायर है, हिनखे पाण कढंदासीं। हिन में छा आहे, हिकिड़ी ए हीअ, हिकिड़ी ए हीअ, यानी ए घणियूं ॿ आहिनि त हिनखे लिखंदासीं स्क्वायर प्लस। हाणे ॾिसो, हाणे हीउ रेक्टेंगल पासो अची वियो ऐं ॿियो हीउ पासो अची वियो, यानी ॿई टच हुजनि, यानी हीअं हुजनि त हीउ बि ए बी है, हीउ बि ए बी है। त हाणे ॾिसो ए ऐं बी, हिकिड़ो हीअ आहे ॿियो हीअ आहे, ॿिन्हिनि खे पाण गॾु लिखंदासीं त थींदो 2ab। हाणे छा थो रहे, प्लस। हाणे सिर्फ़ु ॿ बी रहंदियूं, हिकिड़ी हीअ बी रही, हिकिड़ी हीअ रही। पहिरियां ॾिसो ॿ ए पाण जेकी हल कयूंसीं, हिकिड़ी हीअ ए हल कईसीं, हिकिड़ी हीअ ए, त हिन में लिखासीं ए स्क्वायर प्लस 2ab प्लस चवे थो 2ab आहिनि, यानी ए बी हिकिड़ी हीअ आहे, हिकिड़ी ए बी हीअ आहे। ज़ाहिर हिन रेक्टेंगल में अचे थी त उन हिसाब सां जेको पाण पहिरीं ए हिन रेक्टेंगल में ॻणियो त ज़ाहिर हिनखे बी बि साॻी में ॻणींदासीं त थी वियो 2ab। हाणे जेकी 2 बी अची वई, यानी हिकिड़ी हीअ अची वई, हिकिड़ी हीअ अची वई, त लिखंदासीं बी स्क्वायर। हीअ पाण जो कंप्लीट फार्मूलो ईज़ी नमूने पाण सिखी सघूं था। ईज़ी नमूने पाण हिन फार्मूले खे हल करे सघूं था। सिर्फ़ु पाण पहिरियां जेको काफ़ी दफ़ो रटण जी कोशिशि कई हुई त ए प्लस बी स्क्वायर जो फार्मूलो ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर हूंदो। त इहो कहिड़े तरीक़े सां हूंदो, इहो पाण अॼु सम्झोसीं त ग्राफ जे थ्रू पाण कहिड़े तरीक़े सां इन फार्मूले खे हल करे सघूं था या इन फार्मूले खे सिखी सघूं था। उमेदु करियां थो तव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो। थैंक्स फॉर वॉचिंग।